सहाफ़त जे आलमी दिहाड़े ते कंदकोट, कंडियारो ऐं धाबेजीअ में सहाफ़ियनि पारां रैलियूं कढियूं वयूं। कंदकोट में पीएफयूजे जे सॾ ते प्रेस क्लब अॻियां लियाकत खोसो, गुलाम रसूल मीराणी, पीरबख्श बंगवार, मुमताज सिंधी ऐं ॿियनि जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे डिमांड डे मल्हायो वियो। धाबेजी में बि सहाफ़त जे आलमी दिहाड़े ते सहाफ़ियनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां मक़सूद अहमद जोखियो, एसडीपी अॻवान उमर नायो, अल्लाह बचायो कलमती ऐं ॿियनि जी अॻवानीअ में रैली कढी वई। कंडियारे में बि सहाफ़त जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते कंडियारो ऐं नौशेरो फिरोज यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां शहीद सहाफ़ी अली शेर राजपर ऐं शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून खे भेटा पेश करण लाइ मोहम्मद ख़ालिद मेमण, सैयद मुबारक शाह, राणा शेर मोहम्मद ऐं ॿियनि जी अॻवानीअ में अवामी प्रेस क्लब आॾो रैली कढी वई। उन मौक़े ते सहाफ़ियनि ॻाल्हाईंदे चयो त सिंध में सहाफ़ियनि खे हक़ सच लिखण ते शहीद कयो पियो वञे, जंहिंजो ताज़ो मिसाल सहाफ़ी अली शेर राजपर ऐं शहीद अज़ीज़ मेमण जो क़त्ल आहे। सहाफ़ियनि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद सहाफ़ियनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सहाफ़ियनि जूं जबरी बरतरफ़ियूं रोकराए सिंध जे सहाफ़ियनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।